वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। रुखसार बेगम वो केर आहे जंहिंजे अॻियां मुंहिंजा पेर ॾकण शुरू थी विया? वो कहिड़ो जोधो जवान पैदा थियो आहे जेको खान बहादुर जे साम्हूं ईंदो? ॿुधाए मूंखे केर आहे वो? बाबा जानी सवेर का वठी मूं ते चिथरूं करे रही आहे, सिर्फ इहो बोलाए रही आहे त मुंहिंजी शादी शेरोज खान जी शादी चांड्रोकी सां कॾहिं बि कान थींदी। ही थी चवे ऐं ही इहो बि चवे थी त मुंहिंजी चांड्रोकी के ॿिए सां प्यार थी करे ऐं चवे थी त उहो असां खां वधीक पावरफुल आहे। रुखसार ॿुधाए मूंखे त केर आहे उहो जंहिं असांजी थियण वारी नुंहुं ऐं हिन हवेली जी इज़त में बुरी अख रखी आहे? ॿुधाए मूंखे। रुखसार तोखे नांग छो सूंघी वियो आहे? ॿुधाए मूंखे। साईं दरअसल हिकु ॾींहुं मूंखे चांड्रोकीअ सॼी हक़ीक़त पंहिंजी ॿुधाई। अदा अदा छा ॻाल्हि आहे? हवा कुछ परेशान पिया लॻो। अॼु तो हवा खे खूनी कोट ते हमलो करण लाइ वञणो हो न? अरे वञणा त अॼु हासिल, पर ख़बर न आहे छो अचानक खान बहादुर रोके छॾियो। पर छो अदा? तव्हां त चयो त खान बहादुर तव्हांजी मदद जे लाइ तयार आहे, पंहिंजा माण्हू बि ॾींदो ऐं सोढे खे बि तव्हां सां गॾु हलण जे लाइ चयो हुई। हाँ, पर अॼु ओचितो ई घुराए चई त कुझु ॾींहं सब्र खां कमु वठो। बाबू अलाए कहिड़े हाल में हूंदो, मूंखे तो रोइण थो अचे। तूं फिकर न कर मुंहिंजी अदी, बाबा साईं जो कुझु न थींदो। ॾुखिया सुखिया कुझु ॾींहं त आहिनि, थींदा गुज़री। पर अदा ॿिनि टिनि ॾींहंनि खां पोइ जेकर वरी खान बहादुर वधीक सब्र जे लाइ चयो त पोइ कोन मञीदोसांस। जेकर खान बहादुर अहिड़ो वरी को हुकुम कयो त कोन मञीदोसांस। अदी सोढो त अंदरूनी तरह सां हूं ई खान बहादुर खां बाग़ी थी चुको आहे। बाक़ी रहियो मल्हार, उहो त मूंखे संगत ॾियण लाइ तयार। अदा मूं अव्हां खे अॻ में बि चयो त अदा मल्हार खे खूनी कोट ते पाण सां गॾु न वठी वञिजो, मूमल जो त असुल साह ई निकिरी वेंदो। अदी खान बहादुर जो चवण आहे बेजार खान खे सुठा लाइ फोन कयो आहे ऐं हू बाबे जी आज़ादी जो शर्त सभ खां अॻ में रखे। जेकॾहिं बेजार खान मञे थो त ठीकु आहे, नथो मञे त पोइ असांखे हमले जी आज़ादी हूंदी। एसपी ज़रली। अच्छा साईं मां इन जे करे शेरोज खान खे समझाया पई त तूं चांड्रोकी जी पचर छॾे वञ। रुखसार रुखसार तूं हरू भरू खौफ फैलाइण जी कोशिश पे करी। अहिड़ा एसपी आऊं तोरे तके अलाए केतिरा ख़रीद करे चुको आहियां। शहरोज जी शादी जेकॾहिं थींदी त सिर्फ़ ऐं सिर्फ़ चांडोकी सां थींदी। छा समझी? आऊं इहो चवण पई चाहियां त तूं बाबा साईं खां मुंहिंजो रिश्तो घुरण अच। चांड्रोकी तूं समझण जी कोशिश कर। तुझे बाबा अॻ में शेरोज खान सां तुझे रिश्ते जी ॻाल्हि तय करे छॾी आहे। ॿियो मां कहिड़नि बुनियादनि ते तुझे रिश्ते जी तक़ाज़ा कयां? इन जो मतिलब त मां पाण खे मारियां या घर छॾे भॼी वञां, छो त शेरोज खान खां बचण जो ॿियो को दॻ ई न आहे। तूं हरू भरू जज़्बाती पई थे मुंहिंजी राणी। मां त इहो इन लाइ पई चयो तोखे इनकार जी जुरत करणी पवंदी। आऊं त पहिरें ॾींहं खां दाहूं कंदी थी अचां त मां शेरोज खान सां शादी न कंदसि।
अम्मा बाबा अदा मल्हार खे ख़बर आहे त मां हिन रिश्ते खां ख़ुशि न आहियां। भला मूंखे थोरो टाइम ॾे, तोखे मां ॿुधाईंदुसि। ज़रली मूंखे ख़बर आहे त ख़ान बहादुर बाबा साईं जे मथां निकाह जो दबाव विझी वेठो आहे। इन करे आउं ॾाढी ढुनियल आहियां। छा थो की? तुंहिंजी अमड़ ऐं भाउ छा था चवनि? उहो त शहरोज़ ख़ान सां मुंहिंजी शादी ते सख़्त ख़िलाफ़ आहिनि, पर बाबा साईं सां बग़ावत करणु आसान न आहे। अॼु बि ख़ान बहादुर बाबा साईं खे एमरजेंसी में उताक ते घुरायो। ईअं न थिए त असां ख्वाब ॾिसंदा रहिजी वञूं। असांजा ख्वाब जल्दी पूरा थींदा चांडोकी। तूं मूं ते भरोसो रख। हू ज़बरदस्ती नथा करे सघनि। मां जल्द को रस्तो कढंदुसि। आउं ॾाढी परेशान आहियां, पाण खे ॾाढो तन्हा महसूस थी करे। चांडोकी शेरू जो अथई, उन सां ॻाल्हियूं करे दिलि जो बार हल्को कर। मुंहिंजो मसले त तो ढींहर अची पहुचा। तुंहिंजे ख़ाली अचण मां मूंखे छा हासिल थींदो? अचण जो तॾहिं चइजां जॾहिं तूं मूंखे हितां खां हमेशह लाइ वठी वञी। चांडोकी, चांडोकी। शामराद खान, बाबा तूं इहो परेशान परेशान पियो लॻी, छा ॻाल्हि आहे? ख़ैर त आहे? जेकॾहिं शादी जे लाइ ख़र्च पखे जी ज़रूरत आहे त हुकुम कराऊं वेठो आहे न? घणा पैसा खपनि? पैसनि जो को बि मसइलो कोन्हे ख़ान बहादुर साईं। मसइलो इहो आहे त मां पंहिंजे घर वारनि सां ऐं पुट मल्हार सां सलाह मशवरो कयां ऐं पोइ ई मां तव्हांखे का शादी जी तारीख़ ॾेई सघां थो। हा हा, भले भले, तूं भले सलाह करे वठ पंहिंजे पुट ऐं घरवारी सां, पर शादी 15 ॾींहंनि जे अंदरि थियणु घुरिजे। छा सम्झे? एॾी तकड़ जो सबबु कहिड़ो आहे साईं? शामराद खान, दरअसल ॻाल्हि हीअ त शहरोज़ ख़ान मूंखे तंग पियो करे शादी जे लाइ, ऐं हू कहिड़ी ॻाल्हि जे करे तंग करे रहियो आहे? जेकॾहिं न मूं तोखे उहा ॻाल्हि ॿुधाई त तूं चवंदे त सुभाणे ई छोकिरी खे वठी वञां। अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे साईं? मुंहिंजी धीउ चांडोकी खां अहिड़ी कहिड़ी खता थी आहे? अहिड़ो कहिड़ो गुनाह थियो आहे? ऐं मां तव्हांजी ॻाल्हि सम्झुसि कोन। तव्हां छा था चवणु चाहियो? शामराव खान, जेकॾहिं हिमत अथई न त पोइ कन खोले मुंहिंजी ॻाल्हि ॿुध पंहिंजी सिकीलती धीअ जा लछण। इहो त मुंहिंजो जिगर आहे जो सभु कुझु ॼाणींदे बि तुंहिंजी इन धीअ खे पंहिंजी इज़त बणाए हवेली में वठियो पियो अचां। मुंहिंजी धीउ जो किरदारु पाक दामन आहे ऐं मुंहिंजो हुन ते धरतीअ जेतिरो वेसाव आहे, एतबार आहे। तोखे मतां का ग़लत फहमी थी हुजे शामराद खान, आऊं तोखे जेको कुझु ॿुधाइण वारो आहियां, मूंखे ॿुधण खां पोइ उहो सभु कुझु वञी पंहिंजी धीउ खां पुछजां। जेकॾहिं उहो सच साबित थिए पोइ त तूं मूं ते एतबार करे सघीं थो शामराद खान। यार एडी देर लाइ बि आहे? तोखे ख़बर न आहे ॾाॾा, इंतज़ार केॾो न बुरो हूंदो आहे यार, केॾो न बुरो हूंदो आहे। ख़बर आहे चिबड़ खान, पर मुंहिंजी बि त का मजबूरी, मां बि कंहिं कम सां निकितलुसि। हुकुम कर, छो पियो मुंहिंजो इंतज़ार करी? यार मूंखे सालिया सां जल्दी जल्दी ॻाल्हाइणो आहे। तोखे ख़बर न आहे त औलाद जी सिक ई छिक मुंहिंजे जीअ खे झोरे विधो आहे, झोरे विधो आहे। जल्दी जल्दी नंबर मिला त जीअं मां पंहिंजे बचड़नि सां ॻाल्हाए
मूंखे ताज़ो तवन्नु कयो चइबो त अॼु वॾी तड़प थी दिल में। अचे ॻाल्हाए। हेलो अब्बा मुझे जी जल्दी मां तुझो वालिद तो ॻाल्हाया। बाबा बाबा मां अॼु सॼो ॾींहुं अव्हां खे यादि कंदे रोईंदी रही आहियां। हिकु पल बि हिन दिलि खां अव्हां जी यादि गाफ़िल नाहे रही बाबा। इन करे त मां बि सॼो ॾींहुं बेचैन रहियो आहियां। मुंहिंजी अमड़ बेचैन रहियो आहियां। बाबा मुंहिंजूं अखियूं हवा खे ॾिसण जे लाइ हाथियूं आहिनि बाबा। हवा जी हंज में पंहिंजो कंध रखी सुम्हण जे लाइ मुंहिंजी हीअ दिलि बेकरार आहे बाबा। केतिरनि सालनि खां वठी मूं सुकून जी निंड बि नाहे कई बाबा। मुंहिंजा बाबा मुंहिंजा जानी बाबा। इहो छा थी करी अम्मा? रोई थी ॾाही थी मुंहिंजी अमड़ ॾाही थी। जॾहिं दूर न निबड़ ॻाल्हि ॾींहं जी ॻाल्हि तूं पंहिंजे हारे वेठी आहीं। न रो मुंहिंजी अमड़, इहे न कर ॾाही थी मुंहिंजी अमड़ ॾाही थी। छा कयां बाबा? हिकु ॾींहुं जबल जेॾो पियो लॻे बाबा। बाबा विछोड़े जो हिकिड़ो ॾींहुं मस थो निमरे, मथां वरी ॿियो अची थो वञे। ख़बर थी छा आहे? मूंखे ॾाढे ॿुधायो त अॼु राति साले पंहिंजे दोस्तनि सां गॾिजी हिन फुली कोट ते हमिलो कंदो ऐं मूंखे आज़ादु कराईंदो। हाणे इहे कर साले खे फोन ॾे त मां हुन सां ॿाखर ॻाल्हायां। फोन ॾिस फोन। पर बाबा खान बहादुर जे चवण ते अदा जन अॼोको प्रोग्राम मुलतवी करे छॾियो आहे। खान बहादुर अदा खे सब्र करण ते मजबूर कयो आहे। तुंहिंजे ख्याल में खान बहादुर साले खे कोर्ट ते हमले लाइ छो रोकियो आहे? असल में खान बहादुर बिजार खान सां ठहणु चाहे थो। खूनी कोर्ट जे हमले जी सूरत में बिजार खान सभु कुझु उन जे तरफ़ खां सम्झंदो। इन जे करे उन साले खे रोके रखियो आहे। पर बिजार खान सां ठाह जी सूरत में खान बहादुर वधीक मज़बूत थी वेंदो ऐं पोइ राज जी परवाह घटि कंदो। हिन वक़्तु त राज उनजी ताक़त बरक़रार रखण लाइ मजबूर बनियल आहे। मल्हार असल में भोतारनि जे मिज़ाज जी तोखे ख़बर न आहे। मुंहिंजी अधु उमिरि खान बहादुर सां गॾु गुज़री आहे। ज़ाहिर आहे हुन नाम मुंहिंजी दिलि खटी थियण जा के कारण हूंदा। चवनि था त इहो खान बहादुर ॿिनि सरदारनि जी भेट में रहम दिल ऐं आदिल आहे। छॾ यार मल्हार, रहम दिल ऐं आदिल ज़ीनत सां कहिड़ो हुन इंसाफ़ कयो? उन जो मिसाल तुंहिंजे साम्हूं आहे मल्हार। अच्छा त तुंहिंजो हुन खां ख़फ़ा थियण जो सबबु ज़ीनत सां नाइंसाफ़ी आहे? तूं इहो चई सघे थो, पर हिन खां अलावा बि खोड़ सारियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जंहिंजे करे खान बहादुर ॾांहुं मूंखे नफ़रत थी आहे। पर तूं हुनखे हिन ॻाल्हि जी भुणक पवण न ॾिजां त अंदरूनी तौर तूं हुन खां मुखालिफ़ आहीं, जीअं तोखे हुनजी हर चाल ते नज़र रखण में आसानी थिए। मल्हार तूं ॾिस जाए, खान बहादुर ऐं बिजार खान जे ठाह खां पोइ साले जे मथां ॾुखिया ॾींहं ईंदई। कंहिं सौदे जे बग़ैर इहो बिजार खान साले जे पीउ खे आज़ादु कोन कंदो। मूं मल्हार खे साफ़ चई छॾियो आहे त हाणे मां इंतज़ार नथी करे सघां। ॿुधो आहे त खान बहादुर
शेरोज़ ऐं चांडरोकीअ जी शादीअ जे लाइ चाचा शाह मुराद ते ज़ोर रखियो आहे। हाणे त अव्हां ॿिन्हिनि जी शादीअ जा चांस वधी विया आहिनि। ज़ाहिर आहे चाचा शाह मुराद चांडरोकी ऐं मल्हार ॿिन्हिनि जो गॾु ॿार लाहिण जी कोशिश कंदो। तुंहिंजो छा ख्याल आहे त चांडरोकी राज़ी थी वेंदी शेरोज़ खां निकाह करण लाइ? तोखे त ख़बर आहे त हुन जो महबूब असांजे इलाके में पुलिस जो वॾो ऑफिसर बणिजी आयो आहे। हा, तूं ऐं चांडरोकी हुन सां मिली बि आया आहियो, इहा ख़बर पई अथमि। चांडरोकी का ॻाल्हि सम्झण लाइ तयार न आहे। घर में इहा ख़बर पवण ते वॾो कोराम मचंदो। तूं ॾिसजा वेठी। पर चांडरोकी बि वॾी ज़ोरावर आहे। हू मरी वेंदी पर ज़िद त कान लहंदी। पोइ जेको ममण मचंदो न उन में साथ ॾियण वारो केरु कोन हूंदसि। चाची बि हथ कढी वेंदी। तूं सही थी चईं भेण। ही शहर थोरी आहे जो छोकिरी खां हुनजी मर्ज़ी पुछी वञे या हुनजे इनकार जो भरम रहिजी अचे। हिते त औरत जी हैसियत पेर जी जुती खां बि घटि लेखी वञे थी। पर ॻोठाणी औरत खे पंहिंजे हक़ लाइ जाॻणो पवंदो, विढ़णो पवंदो, इनकार जी जुरत करणी पवंदी। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न पोइ त चांडरोकी सही करे रही आहे। छाकाणि त चांडरोकी पढ़ी लिखी छोकिरी आहे। हुनखे पंहिंजे हक़नि जो शहूर आहे। चाचा शाह मुराद जहिड़े डिंगे माण्हू उन ते भरोसो करे उनखे यूनिवर्सिटी में पढ़ायो आहे। पर हुनखे उन एतमाद जो थोरो मान रखणु घुर्जे आहे। मूमल, छा तोखे ख़बर न आहे त माण्हू दिलि जे मामले में मजबूर थी वेंदो आहे। छोकिरीअ जी उमिरि वधंदी थी वञे। कुझु सोच धणी बचकर। छा मथे में अछा वार पवंदा पोइ कुझु सोचेंगे? इहा ॻाल्हि त तूं ई वञे थी महिरो सां कर न। महिरू छा कंदी धणी बचकर? हूअ वेचारी त पंहिंजी धीअ जी बि का मदद नथी करे सघे। धीअ खे वरी छा थियो अथसि? चांडरोकी खान बहादुर जे पुट सां शादीअ लाइ इनकार करे वेठी आहे। चवे पई त पाण मारींदसि पर शहरोज़ सां शादी कोन कंदसि। शाह मुराद खे बि उहा ख़बर हूंदी? ज़रूर ख़बर हूंदसि, पर शाह मुराद खान बहादुर सां ज़बान में फाथल आहे। हू ज़रूर धीअ खे बचाइण जा वजह ॻोल्हींदो हूंदो, पर अॻियां बि खान बहादुर आहे, खान बहादुर। जेको हुकुम सर तव्हांजो। मुंहिंजी त जान बि तव्हां सां हाज़िर आहे। जान वे खान बहादुर फेरोज अली खान कहिड़ी मुसीबत जो नालो आहे? ऐं हा, हुन जो सियासी असर सो केतिरो आहे? सर 1000 एकड़ ज़मीन जो मालिक ऐं पंहिंजी बिरादरी जो चङो बि आहे। ऐं ॿी ॻाल्हि सर, 1000 माण्हू हुन जे पुठियां बि आहिनि। अच्छा जी सर। तूं मूंखे इहो ॿुधाए त हुन जो ॾोहारियुनि सरगर्मियुनि सां को वास्तो आहे? एॾे वॾे माण्हू हूंदे ज़रूर हुन जा अच्छा कारा धंधा बि त हूंदा। हुकुम कयो सर, करणो छा आहे? मां हुनखे सोढ़ो करण थो चाहियां। ॿुधो आहे खान बहादुर जे पुट में वॾी मगी आहे। इहा मगी कढण थो चाहियां। सभु कुझु थी वेंदो सर, सभु कुझु। पर तव्हां नाराज़ न थियो त हिकु ॻाल्हि चवां। चओ। खान बहादुर में हथ विझण सां मुंहिंजी नौकरी त 1 मिंट में हली वेंदी सर। पर तव्हांजी पोज़ीशन बि ख़तरे में पइजी सघे थी सर। सूबेदार, तूं मूंखे हिते ॾियारण आयो आहीं। तोखे ख़बर नाहे त मुंहिंजो नालो ज़र अली आहे। ज़र अली। न सर, जेका हक़ीक़त हुई उहा मां तव्हां सां कई। तो पंहिंजो फर्ज़ पूरो कयो। घणियूं थियूं आहिनि? 25 थी वियूं आहिनि। 90 सुबुह खां लॻी 8 थी वञे। और काबू कजाए। अमर, ओ अमर, चओ चओ चओ। हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा। वरी छा आहे? ही वठ। हे जेके तूं जूं जमा थी करी मारी छो न थी? ऐं शीशी में रुगो बंदि थी कंदी वञी। छो मारिया आहिनि? इहे त मुंहिंजे कम जूं आहिनि न।
जेको कम अॼु ॾींहं ताईं तूं या न करे सघियासीं न। हाँ हाँ ये जुयूं कंदियूं मूंखे पक्का ये जुयूं कंदियूं पर इन ख़्याल सां बंद कर निकिरे थी। अच्छा वो कीअं मां चूं कंदियूं माना? ये ॻाल्हि ॿुध, ये जुयूं आहिनि न, हाँ हाँ ज़ीनत ऐं सावण जे विहाणे में आऊं विझंदुसि। पोइ ॾिस त कीअं थियो उन्हनि जो रत चूसे। वधीक थुलियूं थियनि भरे रत उन्हनि जो चूसनि। हाँ हिकिड़ी ॻाल्हि कबी मूंखे हाँ विच बिस्मिल्लाह कर। अरे तो वॾी होशियार आहीं, तुंहिंजो दिमाग़ त अथई वॾो थो हले। अरे अब्बा किथे अञा किथे थी ॻाल्हि, मूंखे इहो ई करिणो आहे। जेसि ताईं इहो मोजेरो आहे न तेसि इहे पई कंदसि, जेसि वञी अलाह खे पुॼे। मड़ मूंखे न रुॻो तूं इजाज़त ॾी, हे जेको मुंहिंजो नकली बाबू आहे न हिनखे सुते पे अहिड़ो डंडो ठोकियांसि जो ख़बर पए हली पई अलाह ॾे। अब्बा किथे सदको वञई मुंहिंजा बच्चा, इहो मुंहुं मरंदो मरी वेंदो ओ तोखे फाही चाढ़े वेंदो। हा तूं हाणे हीअं कर, देर न कर, जल्दी हे खणी वञी ॿिन्हिनि जे हंधनि में इहो बुरकी अच त भले जो रत पीए न तकड़ो थी अबकी खे ख़बर न पवे और ॿिन्हिनि जे हंधनि में विझजांइ। हा वञ तकड़ो थी होशियार आई मस्त। वञ ॿिन्हिनि जे विहाणे में विझजांइ। ॿिन्ही हथनि में तो जा, ॿिन्ही जे हथनि में विहां। हाणे ख़बर पई त कीअं थियूं इहे जुयूं रत पीअनि। हा पट पटाईंदनि जरनि वांगुरु पिया पटींदा। हा ऐं त चवां थी छोरे खे अञा बि जुयूं वधीक, छोरा जुयूं अञा बि वधीक विझर, रोज़ 2-3 ॾींहं विझ न, भले तीअं जुयूं पवनि। हा पोइ आऊं पई तुंहिंजी कढंदुसि। हा छा मुराद ही बंदूक छो खई अथई? छा कयो चांडो खे? छो एॾी कावड़ में आहीं? ॿुधाए त सही। चांदो की खे अॼु मां चेहरो कोन छॾींदुसि। छा मुराद तू होश में त आहीं? चवी छा पियो? हुन मुझे लाड प्यार ऐं एतमाद जो खून कयो आहे। हुन मुझे वकार ऐं गैरत ते वार कयो आहे। दुनिया में मां किथे कंध खणण जहिड़ो न रहियो आहियां। पहिरियां त बंदूक मूंखे ॾे ऐं मूंखे इहो ॿुधाए त आख़िर चांडो की कयो छा आहे जंहिंजे करे तुंहिंजो कंध दुनिया जी आॾो झुकियो आहे? मूंखे ॾे बंदूक। तू चांडो की खां पुछ तो शहर में कहिड़ा गुल खिलाए आई आहे। मूं हुन खे तालीम पिराइण लाइ शहर मोकिलियो हो या दुनिया जूं मलामतूं सहण जे लाइ? असांखे कहिड़े गुनाह जी सज़ा थी ॾे चांडो की? ओ चांडो की खान बहादुर मुॾीअ काती सां अॼु मुंहिंजो नक वढियो आहे त तुंहिंजी धीउ जा इहे लक्षण आहिनि? छा थियो बाबा साईं, तव्हां मूंसां नाराज़ आहियो? इहो ज़रली केरु आहे? बाबा साईं ज़रली ऐं मां यूनिवर्सिटी में गॾु पढ़ंदा हुयासीं। बस कर चांडो की। ॿियो तव्हां छा था ॼाणणु चाहियो बाबा साईं? जेकॾहिं तव्हांखे ज़रली जे बारे में कंहिं ॿुधाए छॾियो आहे त इहो सच आहे। मां हुन सां मोहबत कंदी आहियां ऐं हुन सां ई शादी कंदसि। चांडो की सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।